पिया आहिनि भक्ति तहरीक जा या वग़ैरह वग़ैरह काज़ी कादन जा या जेके बि, छा इहे लतीफ़ जी अवाइली शाइरी ते हुआ, उन में पोइ चेंजिंग आई या न, इन ते केतिरो कमु थियो आहे। ॿियो मुंहिंजो सुवालु इहो आहे त जे लतीफ़ जो नज़रियो वहदतुल वजूद हो त भला लतीफ़ साईं जॾहिं जेका रिवायत अचे थी त अल्लाह मोहम्मद ज़मान नाले उन पीर वटि विया आहिनि, जॾहिं जेका साज़ वारी ॻाल्हि कनि था ऐं उन ते हू बैत नथा कराइनि, मोटाइनि था, त पोइ वहदतुल वजूद जे ॿियनि जेके वहदतुल वजूद जा मञींदड़ हुआ उन्हनि सभिनी बुज़ुर्गनि त सूफ़ियनि वटि साज़ वॼाइण ॻाइण इन शइ जी मुखालफ़त जेकॾहिं हुई त पोइ उहा लतीफ़ साईं वटि छो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेकॾहिं वहदतुल वजूद वारो माण्हू पूरी यूनिवर्सल जेका पूरी दुनिया आहे उन खे ई ख़ुदा ई सम्झे पंहिंजो पाण खे, माना उन वटि कोई कॉन्सेप्ट जुदा ख़ुदा जो वग़ैरह न आहे, त पोइ लतीफ़ साईं जे शेरनि में दुआ जेका घुरी वई आहे उहा कंहिंखां घुरी वई आहे, तो इन्हनि ते थोरो ज़रूरु ॻाल्हाइजो। तव्हांजा टई सुवाल ॾाढा ज़बरदस्त आहिनि ऐं टई सुवाल तव्हांजा इंतिहाई दिलचस्प आहिनि। हाणे ॾिसो जेको तव्हांजो चवणु आहे त लतीफ़ साईं ते ॾाके ॿ ॾाके असर कीअं थिया आहिनि, इन जो को रिकॉर्ड त ज़ाहिर मौजूदु न आहे। हुन पाण त पंहिंजी हयाती जो अहवालु कोन लिखियो आहे त ॿुधाए आहे असांखे त मूं ते असर कीअं कीअं पवंदा विया, ऐं जेका हे रिसाले जी बीह कई उहा लतीफ़ साईं पाण त कोन कई आहे, इहा जेका बीह कई तरतीब आहे या त हुनजे फॉलोअर्स कई आहे, पोयनि कई आहे। लतीफ़ साईं त ज़ाहिर आहे को पने ते बि कोन लिखंदो या ख़बर न आहे लिखंदो कहिड़ो को पनो हुनजी अखरनि जी शिकिल में ख़त हुनजो मौजूदु आहे, फ़ारसी में लिखियलु ख़त जो मौजूदु आहे, पर ॿियूं शयूं अहिड़ियूं त शाइरीअ त इन करे इन जो को बि पको पुख़्तो असां वटि रिकॉर्ड ऐं सबूत न आहे त लतीफ़ साईं ते असर कीअं पवंदा विया, पर मां सम्झां थो इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, ज़ाहिर आहे ख़्याल जो मतिलबु ख़्याल ई हूंदो आहे, जो दुरुस्त बि थी सघे थो ऐं न बि थी सघे थो। मां लतीफ़ियात खे जेतिरो पढ़ियो आहे जुज़वियात में, उन जी बुनियाद ते मुंहिंजो ख़्यालु आहे त लतीफ़ साईं के बुनियादी नतीजा कढी चुको हो ऐं पोइ हुन शाइरी चवणु शुरू कई आहे, छाकाणि त ईअं न हुजे हा त हुनमें तज़ावुज़ न आहे। जेकॾहिं लतीफ़ साईं जे अंदरि शाइरी जे अंदरि जे फ़िक्र में शिफ्ट न घणियूं त पोइ हुन में न हुजे हा हिकिड़ी जेको हुन में ठह मांगे, त लतीफ़ साईं जे पहिरें सुर खां वठी आख़िरी सुर ताईं जेका हम आहंगी आहे हुनजे ख़्याल में, जेका हारमनी आहे हुनजे ख़्याल में, उन मां लॻे थो त हू ज़िंदगी जे बारे में या ख़ुदा जे बारे में या मज़हबनि जे बारे में या इश्क जे बारे में या महबूब जे बारे में, ज़ात जे बारे में, फितरत जे बारे में का पंहिंजी बुनियादी सम्झ डेवलप करे चुको हो, जेका पोइ ज़ाहिर त वधी वेंदी ज़माने सां, ऐं इन करे हुनजी शाइरीअ में हम आहंगी तमामु कमाल जी आहे। ॿी ॻाल्हि जेका तव्हां ख़्वाजा मोहम्मद ज़मान ॻाल्हि कई, वॾो बुनियादी तज़ाद ऐं फ़र्क़ु आहे हुननि में लतीफ़ साईं में, हू नक्शबंदी कातिरे न थिए नो लतीफ़ साईं जो को फ़िरक़ो न आहे। लतीफ़ साईं खे कुझु माण्हुनि अवेसी ठाहिण जी कोशिशि कई आहे, अजाई ॻाल्हि आहे। लतीफ़ साईं जे फ़िक्र खे कंहिं बि फ़िरक़े जे महदूद दायरे में बंदि करणु नामुमकिन बि आहे, ज़्यादती बि आहे, काजरा तो आहे। इन करे हाणे ख़्वाजा मोहम्मद ज़मान नवारी वारा जेके इहे नक्शबंदी, हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेके 4 बुनियादी मसलक आहिनि तसौफ़ जा वॾा मेजर, जिन जो नंढे खंड में असरु आहे वॾो, उनमें सभिनी मां पुराणो जेको आहे उहो चिश्तिया आहे, ऐं हूअं बि चिश्तिया मसलक 10वीं सदी जो आहे ऐं शाम में जी पैदावार आहे, चिश्त इलाइक़ो आहे शाम जो, इन करे चिश्तिया मसलक शाम में उभरियो 10वीं सदी में। 2 मसलक 12वीं सदी में उभरिया, कादरिया ऐं सोहरवर्दी, ॿई बगदाद में उभरिया, ऐं जेको चोथों मसलक आहे उहो हिन अफ़गानिस्तान जे पासे नक्शबंदी जंहिंखे चवनि था, नक्शबंद इलाइक़ो आहे हिन पासे, त उहो 14वीं सदी जो आहे। ऐं हे जेको नक्शबंदी आहे इहो दरअसल हाणे जेके बरेलवी आहिनि इहे नक्शबंदी आहिनि, ऐं शेख अहमद सरहंदी बि नक्शबंदी हो, इक़बाल बि नक्शबंदी हो, ऐं त इन करे हे नक्शबंदी जेके आहिनि इहे सम्झो त 20% सूफ़ी आहिनि, 80% मज़हबी आहिनि, त हुननि में उहा मज़हबी शरीयती जेका आहे उहा सख़्ती वधीक आहे। इहो ई सबबु आहे जो हो त खणी इन्हनि खां अॻे जो जुनैद बगदादी जॾहिं शिबली ऐं मंसूर पढ़ंदा हुआ जुनैद बगदादी वटि बगदाद में 9वीं सदी जे आख़िर में ऐं 10वीं जे शुरू में, त मंसूर खे कढी छॾियो जुनैद बगदादी,
पंहिंजे शागिर्दी में ही तूं वारियूं ख़बरूं तुंहिंजी अन लॻ मां ख़ुदा आहियां मां मुंहिंजी वसई ॻाल्हि आहे इहो चवणु उन चवंदो आहे तूं थिड़ियल आहीं मुंहिंजो इन करे हालांकि जुनैद वॾो पाण सूफ़ी हो त इन करे जेको हीउ लतीफ़ साईं जी तव्हां ॻाल्हि कई लतीफ़ साईं वहतल वजूदी आहे पर कंहिं मसलक ऐं फ़िरके जो न आहे पर हू जेके ख़्वाजा साहब वारा आहिनि वॾा भला माण्हू आहिनि वॾा कमाल माण्हू पर उहे आहिनि नक्शबंदी फ़र्क़ु आहे तज़ाद में त जेको तज़ाद आहे ॿिन्ही में उहो आहे ऐं टी ॻाल्हि जेका तव्हां कई दुआ जी या तव्हां दुरुस्त ॻाल्हि कई ही दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त मूं गुज़िरियल साल साईं मोहम्मद इब्राहिम पंवर साहिबु मेरान जो प्रोफेसर रिटायर्ड आहे उन लतीफ़ साईं जूं दुआऊं कंपाइल कयूं सभई उनजो मुहाग मां लिखियो तफ़सील सां उहो मुहाग मूं इन लिखियो मौज़ू ते जो तव्हांजो सुवालु आहे जंहिंमें मूं लिखियो त लतीफ़ साईंअ में ऐं सभिनी वॾनि सूफ़ी शाइर में इहो तज़ाद बि आहे त हू अक्सरती भाङे में वहतल वजूदी आहिनि पर किथे किथे ख़ुदा जो उहो तसवर रखनि था जेको क़ुर शरीफ़ में आहे तौरेत में आहे ज़बूर में आहे इंजील में आहे ऐं जेको तसवर ख़ुदा जो ज़ाहिर आहे त वहतल वजूद न आहे छो त इक़बाल ऐं ॿियनि घणनि शाइरनि खे एतिराज़ु कया घणनि ॿियनि माण्हुनि ख़ुदि शेख सरहंदी एतिराज़ु कया त इहो तसवर इस्लामी न आहे जिन्हनि त शेख अकबर मोहिद्दीन इब्न अरबी उहो हिनखे इस्लामी चवंदो हो इन करे उहे तशरीहूं आहिनि बाक़ी इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त रूमी खां वठी लतीफ़ साईं खां वठी इन सभिनी शाइरनि में पंजाब जा शाइर उन्हनि में वहतल वजूद जी रिवायत हावी आहे पर साॻे वक़्तु उन्हनि में ख़ुदा जो उहो तसवर बि मौजूदु आहे जेको तसवर सामी मज़हब में आहे उहो बि आहे यस न हावी रुझान हू आहे यानी हुननि जे फ़िक्र ते हावी रुझान वहतल वजूदी आहे पर दुआया बैतनि में ऐं केतिरनि ॿियनि जायुनि ते जिते ख़ुदा जो तसवर उन क़िस्म जो आहे जेको पर्सोनीफाइड आहे त उन मां ज़ाहिर आहे त उते उहो तसवर वहतल शहूदी बि उन्हनि वटि आहे जेतोणीकि आम शाइरनि इहो कोन मञियो आहे ॾिसो उनजो हा न हाणे त ॿुधायां पुछो ॿुधायां हाणे त ॿुधायां इंतज़ारु छा लाइ कयूं वरी ईंदड़ खे उनजो सबबु बिल्कुलु मुंहिंजी नज़र में वरी थो चवां मुंहिंजी नज़र छाकाणि त ज़ाहिर आहे हीउ साइंस जो मसइलो त कोन्हे जो मां चवां त यूनिवर्सल फैक्ट आहे इहो मुंहिंजो ख़्यालु आहे इहो फ़र्क़ु इन ख़्याल खां आहे त जेके वजदानी कैफ़ियतूं आहिनि उन में वहतल शहूदी आहिनि उहे वहतल वजूदी आहिनि पर जॾहिं पंहिंजे नॉर्मल कैफ़ियतुनि में आहिनि छो त मुस्लमान त हुआ ई न आहे न आयो लतीफ़ साईं पको मुस्लमान हो हिन में कोई शक न आहे नमाज़ू पढ़ंदो हो हे मस्जिद उन पाण ठाराई जेका इहा बिरछा वारी आहे हे जेका शाह करी मुरली वारी दरगाह उन पाण ठाराई बि मुल्तान वियो सिरूं वठणु काशी सिरूं वठी आयो ॿेड़ियुनि में खणी आयो त ईअं न आहे त को लतीफ़ साईं या बुले शाह या बाबा फरीद या सुल्तान बाहू या माधूलाल शाह हुसैन या ख़्वाजा ग़ुलाम फरीद सचल सरमद इहे मुस्लमान न आहे इहे पका पुख़्ता मुस्लमान आहे इन करे ईअं न आहे त उहे मुस्लमानी में कोन एतबार कंदा हुआ मुस्लमान त हुआ ई हुआ त मां सम्झां थो त हुननि जो जेको शऊर जेको फ़िक्री पासो आहे घणो वहतल शऊर वजूदी आहे ऐं किन किन पंहिंजे नॉर्मल हालतुनि में हू उहे बयानु कनि था जेके वहतल शहूदी आहिनि त इन करे इहो ऐं इहो फ़क़ति हिन में न आहे सभिनी शाइरनि में आहे त इन करे मां इहो इन ख़्याल जो न आहियां त को हे एथीस्ट हुआ या दरिया हुआ या हे ज़ाहिर आहे मज़हबी माण्हू त हुआ न उन जे अंदरि हिननि जो हावी पासो वहतल वजूदी आहे पर केतिरनि जायुनि ते हुन हाणे तव्हां ॾिसो न लतीफ़ साईं में तमामु इहे ट्रांसिट जेके चइबो आहे न टपी वञनि मंज़िलूं हाणे मां तव्हांखे भाई जेके सिट थो ॿुधायां बरगो तसवर कयो तव्हां असां ईंदड़ लेक्चर में ईंदो हुई मूं में तूं मौजूदु हाणे ॿुधायो त इहो छा आहे ॿुधो ॿुधिजो हीअ ॿिन्ही खां मथे ॻाल्हि आहे वहतल वजूद ऐं शहूद ॿिन्ही खां ट्रांसेंड कयल आहे ॿिन्ही खां मथे आहे चए थो त ऐं महबूब या ख़ुदा तव्हां जेको बि चओसि तूं मूं में तूं मौजूदु हाणे फ़लसफ़ियाना सुवालु इहो आहे वजूदी त जेको मौजूदु आहे कंहिं ॿी शइ में उहो पहिरीं आहे या उहो पहिरीं आहे जंहिं में मौजूदु आहे उहो पहिरीं आहे न हिकिड़ो सबस्टेंस आहे उहो कंहिं थांव ऐं कालब में पियल आहे त कालब पहिरीं आहे सबस्टेंस पहिरीं आहे कालब पहिरीं आहे न मूं में तूं मौजूदु ऐं ख़ुदा ऐं महबूब मूं में तूं मौजूदु आहीं त इन जो मतिलबु थियो त आऊं आगाही आहियां मज़ाक़ ॻाल्हि न आहे हे ख़ान साहब अची सघनि था माना त इहो तख़ातुब आहे त हाणे तइ कर त पहिरीं केरु आहे ऐं उहो तइ थो करे
त मूं में जीअं त तूं मूं में मौजूदु हुए ऐं आहीं, मूं में मां तो में न आहियां मौजूदु, मूं में तूं मौजूदु आऊं आगाही आहियां, मां तोखां पहिरीं आहियां। हिन खां अॻु सिट अञा कमाल ॿी मंज़िल आहे हिकिड़ी, ग़ैर मामूली आहे, ॻाए बि रोज़ु ॿुधंदा आहिनि माण्हू, उनखे गौर न कंदा आहिनि। चए थो त जे ईअं आहे, इहो तय थी वियो त पहिरीं मां आहियां तूं न आहीं, पोइ मूं में तूं मौजूदु आऊं असुं ई आहियां। पोइ इन जे बावजूदि मां पंहिंजी दावा कोन थो कयां त मां वॾो सूंहों आहियां, उन जे बावजूदि मां असुं ई आहियां। पोइ तोखे कहिड़ी दावा आहे तूं तो वॾी सुहाए पए? हिसाबु लॻाए, मूं में तूं मौजूदु वाई जी सुठो, आऊं अॻाही आहियां, वॾो फिलोसॉफिकल सुवालु आहे वजूदी, केरु पहिरीं आहे? ऐं जे पहिरीं मां आहियां ऐं ॿुधाए थो मां आहियां, आऊं अॻाही आहियां, सीगो औरताणो विछंदो आहे, उहो चए थो आऊं असुं ई आहियां। उन जे बावजूदि कमाल इहो आहे त मां तोखां अॻु में हुअण जे बावजूदि मूंखे दावा न आहे त मूंखे सॼी ख़बर आहे, पोइ तोखे कीअं दावा आहे सॼी ख़बर हुजण जी? इहे हुजतूं ज़ाहिरा सूफ़ी करे सघनि था, ॿिए ॾींहुं रस जी ॻाल्हि न आहे। इन करे हाफ़िज़ करे सघे थो, लतीफ़ करे सघे थो, सच साईं करे सघे थो, मैं तव्हांजो ख़्यालु आहे, माना मां बि वजूदु न आहियां, मां हिकिड़ो ख़्यालु आहे। इहा त थी ख़ैर जी ॻाल्हि, पंहिंजे बारे में चए ख़ैर जी ॻाल्हि आहे, पंहिंजो तसिर चए थो मिल सां नाल ख़्यालु ॾे, हू जेको आहे उहो बि ख़्यालु आहे, उहो बि हक़ीक़त न आहे, वजूदु न आहे। हिसाबु लॻायो, इहे ग़ालिब चयो हस्ती के मत फ़रेब में आ जाइयो असद, हस्ती वरी वजूदु, हस्ती के मत फ़रेब में आ जाइयो असद, आलम तमाम निवाए दामे ख़्याल है। मथां चकर में पई त वजूदु आहे, वॾा माण्हू तो, त इन करे इहे उहे जायूं आहिनि जिते सिधी ॻाल्हि नसर में करण वारनि जी जो सही ॻाल्हि न आहे, सवाइ उन्हनि फ़लसफ़नि जे जेके इन्हनि लिखनि था मौज़ूअनि ते। पर हीअ जेके ट्रांसेंड, त इन करे शाइरी आहे, इमेजिनेशन आहे, तसवर आहे, तफ़कुर आहे, ख़्यालु आहे, वजदान आहे, अहसास आहे। इन करे इहे उहो कहिड़ी था मंज़िल ते किथे पुॼनि पंहिंजे उन इमेजिनेशन में ऐं पंहिंजे कैफ़ियतुनि में ऐं पंहिंजे कैफ़ में, ज़ाहिर आहे उन जो काथो असां नथा करे सघूं। ऐं इहो ई वरी शाइरी जो कमाल आहे, इहो ई हिननि शाइरनि जो कमाल ऐं हुस्न आहे त हिननि जो तफ़कुर ऐं तख़युल ऐं वजदान ऐं अहसासु अहिड़ियुनि जायुनि ते थो पुॼे जितन पखीअ पेर तित टिमके बाहिड़ी। हाणे इहा बज़ाहिर त ॻाल्हि फिज़िकल फॉर्म में आहे, पर उहो डीकोड कंदुसि त ॻाल्हि फिलोसॉफिकल माना में आहे। जितन पखीअ पेर, जिते पखी बि पेर नथो, इन जो मतिलबु छा थियो त माना जिते नामुमकिनात आहे, इहो सीगो को पखी सां कोई इंट्रस्ट न आहे उनखे लिखंदे। जितन पखीअ पेर माना जिते वञणु नॉर्मल हालतुनि में मुमकिन ई न आहे। कोई चवंदो नॉर्मल हालतुनि में त आऊं असुं ई आहियां ऐं मूं में तूं मौजूदु आऊं अॻाही आहियां, इहा उहा ई ॻाल्हि आहे न। जितन पखीअ पेर तित उते टिमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु, इहो सुवालु पुछण जो आहे। खावड़ की खीरी आहे, इहो त उहे ई वञी सघनि था, उन्हनि जे पेरनि जी रही मां ख़बर पवंदी इहे आया हुआ। त इन करे हिननि शाइरनि में बुनियादी हावी पासो वहतल वजूद जो आहे, पर किथे किथे बिल्कुलु हुननि जा मज़हबी ख़्याल बि आहिनि जेका रियलिटी आहे।